हैदराबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कोटली एस्को वावडा सब डिवीज़न शहबाज इंतज़ामिया तरफ़ां कुंडा माफ़िया ख़िलाफ़ ऑपरेशन सिर्फ़ नाले मातर चंद कॉलोनियुनि खे टारगेट कयो पियो वञे। खुदा जी बस्ती, मुस्लिम टाउन, गरीबाबाद कॉलोनी ताईं ऑपरेशन महदूद आहे, जॾहिं त महबूब कॉलोनी, चांडिया चौक, सिकंदराबाद समेत केतिरनि ई कॉलोनियुनि में बिजली जा ट्रांसफार्मर ठेके ते हलनि पिया। ज़रियनि मूजिबि ही ऑपरेशन सिर्फ़ मंथली वधाइण जे चकर में चंद कॉलोनियुनि में लॻल आहे। बिजली जे ट्रांसफार्मर खे टारगेट कयो पियो वञे, जॾहिं त काफ़ी कॉलोनियुनि में इंतज़ामिया तरफ़ां ख़ानगी माण्हुनि खे सरेआम इजाज़त ॾिनी वई आहे। सरकारी बिजली जी गैर क़ानूनी वेकिरे वारे अमल जे लाइ सचल सरमस्त भिटाई खानज़ादा समेत काफ़ी कॉलोनियुनि में कुंडा सरेआम लॻा पिया आहिनि, पर ऑपरेशन सिर्फ़ चंद कॉलोनियुनि ताईं महदूद आहे। जॾहिं त इंकशाफ थियो आहे त काफ़ी बिजली जे ठेकेदारनि खे घुर्बल मंथली अदा करे छॾी आहे, जंहिं सबबु ॿिनि कॉलोनियुनि में कुंडा माफ़िया ख़िलाफ़ ऑपरेशन न पियो कयो वञे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सूमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीनु वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सूमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सूमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सूमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।